लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नामियारो साफ़ी ऐं साफ़िन मां पोइ दानिश्वर जनाब नसीर एजाज़ सां मुख़्तलिफ़ निशस्तुनि में असां जूं ॻाल्हियूं थियूं ऐं हुनजो जीअं त ब्रेंड पॉलिटिक्स हुई हिलाल पाकिस्तान जे हवाले सां पोइ हिलाल पाकिस्तान जेको 7 घिटियुनि मां लाही चाढ़ियुनि मां थींदी हिकिड़े हंधि पहुती ऐं अॼु हिलाल पाकिस्तान हिकिड़ी न हुजण जे अख़बार आहे, न हुजण जे बराबरि अख़बार आहे। पर नसीर एजाज़ साहब खां अॼु असां ॻाल्हि हीअ था पुछूं त हीअ जेका साफ़त आहे इन साफ़त खे तव्हां मथां खां हेठि ईंदे तरक़ी खां तबाह थींदे कीअं ॾिठो आहे ऐं उनजा फैक्टर कहिड़ा आहिनि? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी, बसि मूं सुवालु करे छॾियो आहे, माइक तव्हांजे हवाले आहे। पर तव्हांजे हिकिड़े लफ़्ज़ ते मूंखे एतिराज़ु आहे। हा, मूंखे तव्हां दानेश्वर सॾियो आहे। अच्छा, साफ़िन मां दानेश्वर थी विया। न न न न दानेश्वर बाबा मां आहीं कोन को, ॾाढो बदनाम लफ़्ज़ आहे इहो दानेश्वर। इन करे असां साफ़ी नसीर एजाज़ सां वेठा आहियूं, इन करे दानेश्वर लफ़्ज़ साईं खे एतिराज़ु आहे। हा जी साईं। हाणे तव्हांजो सुवालु सहाफ़त उरूज जी सवालु, हाणे मां हक़ीक़त ॿुधायांव त मां सहाफ़त में हिकिड़ो पैशन खणी आयुसि, हिकिड़ो मिशन हुयो मुंहिंजो। पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में मां ॿुधाए चुको आहियां त कीअं मुंहिंजे ज़हन में फेरो आयो ऐं हिकिड़ी फील्ड खे छॾे ॿी वरी टी ऐं आख़िर में सहाफ़त जो फ़ैसिलो। त हिकिड़ो जेको ज़हनी इनकलाब हुयो उहो वक़्तु हुयो जॾहिं क़ौम परस्ती जो वॾो असरु हुयो नौजवान नसुल ते। मां बि उन हिसाब सां जेके सिंध सां ज़्यादतियूं थींदियूं हुयूं त उहे ज़हन में रखी त भई मूंखे घटि में घटि इहो हिकिड़ो मीडियम आहे मुंहिंजे लाइ बहितरु, जंहिंमें मां वञी कुझु दिलि खोले लिखी सघंदुसि। ऐं शायदि इन जे करे मां अदब खां परे हटी वियुसि, माना कहाणियूं या शाइरी मां उहा न कई। खुली लिखिबो हुयो ऐं बिना कंहिं डप डाव जे। सभु सख़्तियूं जेके बि हुयूं हर दौर में रहियूं उन्हनि खे मुंहुं ॾिनोसीं, गुज़िरियल प्रोग्रामनि में उनजो ज़िक्र थी चुको आहे। हाणे हिकिड़ो वॾो हिकिड़ो मयारी क़िस्म जो उहो दौरु हुयो। कराची में ख़ासि तौर ते मां तव्हांखे ॿुधायां त ॻढ़ हुयो, अख़बारूं उर्दू अख़बारूं, सिंधी अख़बार हिलाल पाकिस्तान हुई अकेली। हैदराबाद मां जेके अख़बारूं निकिरंदियूं उन्हनि जा हिकु अधु नुमाइंदा हूंदा हुआ, पर उन्हनि जो सॼो फोकस हूंदो हो इश्तिहारनि वठण ते, सहाफ़त घटि। पोइ 5-8 ॼणा हूंदा हुआसीं जेके सहाफ़ी सिंधी एक्टिव हूंदा हुआसीं फील्ड में। उर्दू अख़बारूं उन्हनि जो बि को करप्शन जे हिसाब सां एतिरो कोन हूंदो हुयो, पर सिंध जे बाक़ी इलाइक़नि में नंढनि नंढनि शहरनि में हैदराबाद खां वठी करप्शन हूंदी हुई ॾाढी। जेके करस्पॉन्डेंट्स हूंदा हुआ उन्हनि जो सॼो ज़ोर हूंदो त पोइ असांखे कार्ड अख़बार जो मिले, पोइ पेमेंट थिए न थिए, पघार मिले न मिले। पघार तकार हूंदी उन्हनि ॾींहंनि में इंचनि जे हिसाब सां, माना ख़बरूं जेके छपियूं हुयूं उन्हनि जी माप थींदी हुई, केतिरा हे कॉलम 2 इंचनि जो कॉलम एतिरा सेंटीमीटर ड्रैग, कंहिं बि रिपोर्टर जी जेतिरी माप बीठी, हा उन हिसाब सां हिकिड़ी पेमेंट थींदी हुई। अच्छा, हा, त इहो सिलसिलो हूंदो, पर उन सां पेट त कोन थो भरिजे। पोइ कार्ड वॾो वेपन हुयो, हथियार हुयो, ऐं उन कार्ड जे आधार ते उन्हनि जो उहो धंधो हलंदो हुयो जो तव्हां तसवुर बि नथा करे सघो। ठीकु आहे न। वॾा मालदार नुमाइंदा रहिया, के ईमानदार बि हूंदा हुया, पर मेजॉरिटी जेका उन्हनि जो सॼो। ऐं सोशल लाइफ में सोसाइटी में उन्हनि जो वरी नालो बि हूंदो हुयो। त अहिड़े नमूने सां माना इअं नथो थी सघे त रुॻो अॼु करप्शन आहे सहाफ़त में, पर उन वक़्तु बि हुई, पर हिकिड़ो थोरो मयार हुयो। न पर पोइ उन करप्शन जेकॾहिं हिलाल पाकिस्तान जे रिपोर्टरनि मंझि तव्हांखे महसूसु थी त पोइ उहा रोकेव कीअं? हा, असांजी कोशिशि हूंदी, मिसाल तौरु
हेडक्वाटर में असांजे माना हिते हेड ऑफिस हुई, कॾहिं बि कंहिं नुमाइंदे जेकॾहिं कोशिशि कई असांजे कंहिं सब एडिटर खे, छो त उन्हनि खे ख़बर हुई त सब एडिटर वटि ख़बर वई त माना उहा छपबी, सब एडिटर वरी न्यूज़ एडिटर डेस्क ते जेके स्टाफ वञनि, पोइ जेकॾहिं कंहिं कोशिशि कई उन्हनि खे ब्राइब करण जी, त हाणे जेका पंहिंजी कमाई मञा को, त उन दौर में 100-200 रुपया बि वॾी ॻाल्हि हूंदी हुई न, त पोइ जेके कोशिशि कई त पोइ उनजी नुमाइंदगी असां ख़तमु करे छॾींदा हुआसीं। ईअं मूंसां बि थियो त मूंखे हिकिड़े ठारू शाह जो हिकिड़ो नुमाइंदो आयो, वेही 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 साईं, मां हुनजी ख़ातिर ॿुधा त की मुंहिंजे ॻोठ जे पासे घर जो लॻई अचे, हा, सो आहिस्ते आहिस्ते करे हुन खीसे मां कुझु नोट कढी ऐं मूं ॾियो, त मां वाइड़ो थी वियुसि, मुंहिंजो छा आहे चईसि हे, मूं चयो हाणे उथ, हींअर जो हींअर उथ जी तुंहिंजी नुमाइंदगी हींअर जो हींअर ख़तमु। सो अहिड़े नमूने सां असां एक्शन खणंदा हुआसीं। पोइ उनजे नतीजे में काफ़ी हद ताईं, ऐं ॿियो हैदराबाद जे अख़बारनि में इहो हूंदो हो त नुमाइंदनि खां, जंहिंसां मूंखे मालूमात आहे ज़ाती तौर ते, त कार्ड इशू करण जा पैसा वरिता वेंदा हुआ। नुमाइंदा सब एडिटर जे बाक़ाइदा विरहायल हूंदा त हीउ फलाणे शहर जो नुमाइंदो, फलाणे सब एडिटर जो पंटर आहे, फलाणो फलाणे, पोइ उहो ईंदा गिफ्टूं खणी ईंदा या कुझु न कुझु। असां इहो सिलसिलो बंदि करे छॾियो, ब्लॉक करे छॾियो हो। इहे सिराज साहिब जे दौर खां वठी माना सख़्ती सां इहा हुई। पैसनि ते कार्ड इशू न थींदो हुयो, कार्ड मेरिट बेसिस ते, जंहिंजी नुमाइंदगी जेको जंहिंजी एक्टिविटी सुठी रही, रेगुलर ख़बरूं ॾींदो रहियो, त उनखे कार्ड बाक़ाइदा इशू थींदो, ऐं बिना कंहिं सिफ़ारिश जे कंहिंजे या पैसा वठण जे का फ़ी न हूंदी हुई। हाणे त कार्ड विकिरो थींदा आहिनि न, त बाबा हेतिरा पैसा 1000 रुपया ॾियो, बल्कि साल जी एडवांस पेमेंट वठी छॾींदा आहिनि अख़बारनि वारा। त इहो सिलसिलो उन वक़्तु असां बंदि करे छॾियो, ॿियनि अख़बारनि में हूंदो हुयो, ठीकु आहे। त इहो हिकिड़ो एस्पेक्ट जर्नलिज़म में करप्शन जो रहियो। उन खां पोइ वरी थोरो थोरो अॻिते हलियो सिलसिलो। हाणे तव्हां पाण बि रहिया आहियो अख़बारनि में, प्रूफ रीडिंग जो हिकिड़ो सेक्शन हूंदो हुयो, छाकाणि उन वक़्तु हथ सां ख़बरूं लिखिबियूं हुयूं, वरी उहे कंपोज़िंग थींदी हुई, वरी उनजो छापो निकिरंदो हुओ, उन खे पढ़िबो हुयो, ग़लतियूं दूरि कबियूं, वरी करेक्शन, वरी ॿियो प्रूफ, ईअं इहो प्रोसेस हुयो। हाणे तमामु अहम शोबो हूंदो आहे, माना हिकिड़े प्रूफ रीडर जी जेका अहलियत इहा हुजणु घुरिजे, जेका एडिटर जे बराबरि, ऐं समाजियात, क्राइम, अदालत, हेॾा होॾा जेके बि शोबा आहिनि, उनजी ॼाण हुजणु खपे, जो जॾहिं ख़बर का अचे ऐं उन में का ग़लती हुजे त उनखे हू दुरुस्त करे सघे। त उनजे बजाए जेके आङूठे छाप हूंदा हुआ, 8 दर्जा पास या मैट्रिक पास या इंटर पास, उन्हनि खे जॾहिं नौकिरी न मिलंदी हुई त पोइ सिफ़ारिशूं करे हू लॻंदा एज़ अ प्रूफ रीडर, माना चवंदा साईं भला ॿी नौकिरी नथा ॾियो, प्रूफ रीडर ॾेई छॾियो। पोइ प्रूफ रीडर थी वेठा हूंदा हुआ सॼो। त इन में आहिस्ते आहिस्ते उहा क्वालिटी बि ख़तमु थींदी वई, छो त प्रूफ रीडर जो मयार ई न रहियो, त पोइ उन ख़बरुनि में जेका ॿोली छपिजे थी उनजो बेड़ो ॿुॾल, ग़लतियूं जाम। हाणे मिसाल हिकिड़ो ॿुधायांव त हिलाल पाकिस्तान में जेके प्रूफ रीडर हूंदा हुआ, उन्हनि मंझां हिकिड़ो हूंदो हो ॾियारी जो हिकिड़ो मकरानी। हूअं त ॾाढो सुठो हूंदो हुयो, पर ख़ामोश ख़ामोश, ऐं मां ॾिसंदो पढ़ंदो हुयो पंहिंजे तौर ते। तइलीम केतिरी हुअसि मूंखे ख़बर न आहे, पर किताब पढ़ंदो हुयो। उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो धाड़ियल बदनाम थियो, नसीर फ़क़ीर धाड़ियल। नसीर फ़क़ीर जी धाड़ियल जी का ख़बर आई, उहा कंपोज़ थी, वरी प्रूफ रीडर वटि वई, त हिकदमि ओचितो हुन दांह कई, साईं 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 साईं। मूं चयो छा थियो? साईं हे तव्हांजो नालो लिखियो पियो आहे, धाड़ियल बदनाम धाड़ियल नसीर एजाज़। अड़े मूं चयो त इहो कीअं ख़बर पई? चेक कयमि त उहो नसीर फ़क़ीर हुयो, पर हुन कंपाज़िटर जे ज़हन में नसीर एजाज़ वेठल हो, उन नसीर फ़क़ीर जे बजाए नसीर एजाज़ करे छॾियो। हाणे जेकॾहिं हू ग़लती न पकिड़े हा त उहो नसीर एजाज़ छपिजी वञे हा। सो थिए ईअं ई थियो त ग़लतियूं रहिजी थियूं वञनि, कंहिं कंहिं महिल का इतफ़ाक़ सां ग़लती पकिड़ी थी वञे, न नसीर एजाज़ धाड़ियल
छपिजी वञे हा। लियारीअ तोखे बचायो लियारी बचायो मूंखे, पर उहो छोकिरो छाकाणि पढ़ंदो पढ़ियलु हुयो, पर या चेकर बि सुठो। चेकर बि सुठो, ठीकु आहे। आसे पासे उहो दौरु उन खां पोइ ॿियनि अख़बारुनि में जेको रहणु थियो त उते त अशर नशर हूंदो हुओ, ऐं लाज़मी तौर ते राति जो पैसलिंग महिल वरी असांखे ख़बरूं पढ़णियूं पवंदियूं हुयूं त बाबा हे किथे ग़लति न छपिजी वञे सॼो। सो सफ़ारशी जिन खे ॿी नौकिरी न मिले उहे सिफ़ारिश ते प्रूफ रीडर थींदा विया। त सहाफ़त जो मयारु हिते बि इन जे करे बि धकु लॻो, ठीकु आहे। वरी साॻी तरह सां रिपोर्टर, उन्हनि में बि इहो अचणु लॻो सिफ़ारिशुनि ते की इंटीरियर मां उहे नुमाइंदा। इंटीरियर असां न चवंदा इंटीरियर ॾिसो, अंदरून सिंध माना सिंध जे अंदरियों इलाइक़ो, न त सिंध जो ॿाहिरियों इलाइक़ो कहिड़ो आहे? ॿाहिरियों जी ॻाल्हि ई कान्हे का। न आहे न, ॿाहिरि अंदरे खे ॿाहिरियों हूंदो न। ॿुधो न, असां इहे इन खे हलो एतिराज़ असां बि कंदा रहिया आहियूं, न ज़रूरी आहे, असां कंदा रहिया आहियूं, पर इन खे असां ईअं था वठूं त सिंध जे ॿियनि इलाइक़नि उत्तर चओ, विचो चओ, साती चओ, लाड़ चओ, हा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके नुमाइंदा, हा, उन्हनि जो को असर रसूख़ हुयो एडिटर ताईं। पोइ स्टाफ रिपोर्टर थी आया, पंहिंजा शहर छॾे कराचीअ में। पोइ ख़बर पई त बाबा उहे त वॾा ब्लैकमेलर मशहूरु थिया, वरी एजेंसियुनि जा टाउट बि थी हलिया, ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां पंहिंजो धकु लॻो सहाफ़त खे। मां रुॻो सिंधी सहाफ़त जी ॻाल्हि नथो कयां, ओवरऑल उर्दू सहाफ़त बि उन में बि इहे रहियो। त आसे पासे इहे ईअं थींदो वियो आहे, बेड़ो बुॾंदो वियो आहे। वरी जॾहिं खां TV चैनल शुरू थिया 2000, अञा प्रिंटिंग ते अचूं, मूंखे ॿ हिकिड़ा सवाल कयो। बिल्कुलु। अंग्रेज़ी अख़बारुनि में करप्शन छो कोन्हे? अंग्रेज़ी अख़बारुनि में करप्शन आहे, कंहिं चयो तव्हांखे त कान्हे का? किथे आहे? घटि, कंपेरेटिवली घटि आहे। जीअं मुख़्तलिफ़ मुल्कनि में, पाकिस्तान में वधीक आहे, ॿिए कंहिं मुल्क में घटि हूंदी, इन खां कंहिं मुल्क में घटि हूंदी, ठीकु आहे। सो ईअं अहिड़े नमूने सां आहे। हाणे उन्हनि जो ॾिसो, मां तव्हांखे मिसाल बि ॾींदुसि त हाणे अख़बारुनि जा नाला नथा वठूं, वॾियूं अख़बारूं के आहिनि, उन्हनि में उहे सभु सहूलियतूं बि आहिनि, पघारूं बि सुठियूं हुयूं, उन्हनि ऐं सुठा पढ़ियल लिखियल दारा। अंग्रेज़ी अख़बार में जेको हूंदो हुओ माना पढ़ियल लिखियल ई हूंदो। उन्हनि खे ज़रूरत कान हुई एतिरो किराए पाण खे ऐं पंहिंजे पैसे जे लाइ, पर उहे प्रोफेशनल जर्नलिस्ट रहिया। अंग्रेज़ी में प्रोफेशनलिज़म रहियो आहे। त बाक़ी जेके अख़बारूं नंढियूं नंढियूं अंग्रेज़ी, उन्हनि जा माण्हू बि थोरा लथल हुया, ऐं वरी उन्हनि जा नुमाइंदा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, त उहे नुमाइंदा त नुमाइंदा ई थिया न। पोइ उते उन्हनि जो नालो बि हुयो त बाबा अंग्रेज़ी अख़बार जो नुमाइंदो आहे। कमु रोज़ानो अंग्रेज़ी अख़बार जे लाइ ख़बरूं मोकिलिणो हुयो, पर उन जो फ़ाइदो बि उन्हनि वरितो ऐं वठंदा रहिया आहिनि, वठंदा रहनि था, ठीकु आहे न। अच्छा, करप्शन कराचीअ में हिकिड़े भेरे मूंखे हिकिड़ो अंग्रेज़ी अख़बार जो ई रिपोर्टर हुयो, मुंहिंजो वेझो दोस्त बि हुयो। उन चयो त यार एक मैं डरते डरते आपसे बात कर रहा हूँ। मुंहिंजो ॿुधाए छा आहे चकर? चई त हिकिड़ो इदारो आहे, उन्हनि चयो आहे त भई इन सां कॉन्टेक्ट कराए ॾे, ख़बरूं जेके हुते छापे थो उहे पहिरें असांखे ॾिए। छापींदो त हुअं ई वञी, ॿिए ॾींहं ते उहे सभु असां पढ़ंदासीं, पर जीअं हुन वटि का अचे थी ख़बर त असांखे ॾिए, असां पेमेंट कंदासीं बाक़ाइदा। त मूंखे त बाहि लॻी हुई ॾाढी। मूं चयो त भई इहो तूं सोचियो कीअं थो, इहा ॻाल्हि चवण खां अॻु में तूं सोची या कंहिंसां थो ॻाल्हाई पियो? त मूंखे चई यार तुम्हारा दिमाग़ ख़राब है, तुम्हारे अपने सिंधी जो हैं वो भी उसी इदारे के लिए काम करते हैं। त उन नालो बि हिकिड़ो वरितो, मुंहिंजा हयात आहे, यूनो सीनियर सहाफ़ी आहे। हाणे प्रैक्टिकल जर्नलिज़म में त कोन्हे को, पर मां त वाइड़ो थी वियुसि। जी वो उनके पेरोल पर है, कई और लोग भी हैं आपके सिंधी,
पेरोल पर आहे, सम्झे। त हाणे इन में छा साबित थियो, मां त हुनखे जवाबु ॾिनो, उन खां पोइ हुनजी हिमत कान थी वरी, त साबित थियो त अंग्रेज़ी अख़बारुनि जा बि माण्हू जेकॾहिं हूअं डायरेक्ट हुन में करप्शन में इन्वॉल्व न हुया त इन हिसाब सां एजेंसियुनि जा डाउट थी कमु कनि पिया। उन्हनि जे ख़्याल में इहो एब कोन हुयो त भई वञी हूअं ई अंग्रेज़ी अख़बार में रिपोर्ट ठाहे ॾियणी आहे त उहा हुननि खे कापी हिकिड़ी होॾे बि ॾेई छॾींदासीं। त करप्शन त कंहिं न कंहिं नमूने सां रही आहे अंग्रेज़ी अख़बार में, पर कंपेरेटिवली घटि। प्रिंटिंग ते ॿियो सुवालु आहे मुंहिंजो त जेको बि असां वटि रिपोर्टर, सब एडिटर या न्यूज़ एडिटर या प्रूफ रीडर आहे, त अॼु ॾींहं ताईं उन्हनि जो हिकिड़ो स्टैंडर्ड फार्मूला कोन्हे त ही तालीम, ही तजुर्बो हूंदो त असां खणंदासीं, उहो छो कोन्हे, या इहो छो न ठाहियो असां? ॾिसो न, ठाहिण जे लाइ ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मां हिते ज़िक्र करे चुको आहियां पहिरें त इदारो जॾहिं ठहंदो आहे न त पोइ सभु इहे ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि, उन्हनि ते अमल थींदो आहे। असां वटि इदारा कोन ठहिया आहिनि, वॾेरे जूं ओताकूं रहियूं आहिनि, पोइ जिथे इदारो ठहियो उते इहे हुया। मिसाल तौरु हिलाल पाकिस्तान में क्वालिफिकेशन ॾिठी वेंदी हुई, घटि में घटि ग्रेजुएट हुजणु खपे। उन वक़्तु ग्रेजुएशन जी का अहमियत हुई, ठीकु आहे न, त उन हिसाब सां। पर ॿियनि अख़बारनि में ई कोन हुयो, छो त उहे इदारा कोन हुया। हाणे जॾहिं हिलाल पाकिस्तान में सब एडिटर जे लाइ इश्तिहार छपियो हो त भई सब एडिटर घुरिजनि, त उन में क्वालिफिकेशन लिखियलु हुई त ग्रेजुएट हुजे घटि में घटि, ठीकु आहे। सो ॻाल्हि इहा ई आहे। हाणे तव्हां ॾिसो अंग्रेज़ी अख़बार में केरु वेंदो त उहो जेको ग्रेजुएट हूंदो या मास्टर स्केल हूंदसि, जंहिंखे अंग्रेज़ी ईंदी हूंदी, उहो ई वञी सघे थो न। उते त न बि घुरे केरु सर्टिफिकेट, अचणु त खपे, अचणु त खपे न। हाणे मिसाल तौरु हिकिड़ो झूनो हूंदो हो असांजो कराची जो पुराणो सिंधी, उहो हिकिड़ी मॉर्निंग न्यूज़ अख़बार हूंदी कंहिं ज़माने में, उहो त बंदि थी वई। उन में लोडर हूंदो हुओ, राति जो बंडल छपा हुया, उहे खणी ऐं पहुचाइणो इहो सॼो। पर हुनखे शौक़ु हूंदो हुयो, उहो घणो पढ़ियलु कोन हो, पर शौक़ु हूंदो हुउसि। पोइ इहे अंग्रेज़ी किताब, कहाणियूं हेॾां होॾां उहे पियो पढ़ंदो हो। उन मञा हुनजी अंग्रेज़ी अहिड़ी बहितरीनु थी वई जो चङे भले जी जाइ कान्हे। पोइ उहो आख़िर अॻिते हली डॉन जो क्राइम रिपोर्टर बि थियो। छा गुलाम अली ख्वाजा, ठीकु हा आहे, हा, असांजो उस्तादु वॾो सभिनी जो। हा हा हा, त मूं हुन खां पुछो हा त चाचा काका चवंदासीं, काका गुलाम अली ऐं कीअं सिखें, लियारी जो न। हा चई त मजीद होटल जे हेठां, पोइ बाकड़ा होटल, पोइ हिते ऐं ग्राहक खे अख़बार जे पने ते, प्लेट में अख़बार जो पनो रखियलु, उन ते बिस्किट ॾींदो। पोइ बिस्किट खाई पूरो थींदो त प्लेट ऐं पनो बचंदो, पोइ अंग्रेज़ी अख़बार जा उहे पना, उहे मां धार, हाणे उहे ज़ाया थींदा, मां उहे धार रखंदो वेंदो हुअमि। पोइ राति जो मां उहे पढ़ंदो हुउसि। हुन ॿुधायो त राति जो उहे पढ़ंदो हुउसि। मां बेरे खे बेरो हुउसि, मां चांहि ॾींदो हुउसि त मूंखे हीअ सोच हूंदी त मां जे लंडन में हुजां त चांहि ॾियण महिल छा चवां, मां जेको माण्हू अचे थो उनखे वेलकम कीअं कयां, मां कंहिंखां पैसा वठां, ईअं चई होटल ते मूं इहो सभु कुझु कयो। तव्हां वारी ॻाल्हि सही आहे त माण्हू करे त पोइ उन लाइ डिग्रियूं कुझु कोन्हे। उहो अॻिते हली झूनो थियो, चवंदो हुओ त असां रिपोर्टर कोन्हियूं, असां आहियूं पोर्टर जेके सामान खणंदा उहे। सो जेको ॾिसंदो हो न, जेका आसे पासे जेका सूरत हाल पैदा थींदी हुजे सहाफ़ियुनि जे लाइ, कम जो लोड घणो, बीटूं ॾिसो न, वॾनि अख़बारनि में बीटूं हूंदियूं, बीट्स हूंदी हुई त भई क्राइम रिपोर्टर, क्राइम बीट, पॉलिटिकल, कॉमर्स, ठीकु आहे, हेल्थ। हाणे पोइ हुनजी नसीर जांच बि उहा हुई त जे मिस थी त तूं क्राइम रिपोर्टर असां रखियो आहे त पोइ उहा मिस छो थी? हा बिल्कुलु। हाणे आस्ते आस्ते वक़्त जो फेरो जेको आयो, उन में हिकु हिकु रिपोर्टर ते सभु कमु
छॾिया विया। आले नाल ठीकु आहे, पघारूं घटि, कमु वधीक, पोइ उन में ज़ारा त उन जेका बर्डन जेको स्ट्रेस जेको ज़हन ते उन जो नतीजो बि ज़ारा निकिरे थो। घर बि हलाइणो आहे, सभु कुझु करिणो आहे, हुते जवाबदार आहे इदारे में त फलाणी ख़बर केॾां वई छो बि नतीजे में पोइ हुन वरी ॿिया तरीक़ा इस्तेमालु कया। इहो जेको आसे पासे जेको ग्रेजुअली इहो थियो आहे ज़वाल जेको साहब जो, त उन ट्रेनिंग छो न थींदी आहे? ट्रेनिंग जे लाइ इदारो ॾिसो न, साफ़ी वटि वसीला कोन्हनि के जो उहो पाण ट्रेनिंग वञी किथे हासिलु करे। न, इदारा पंहिंजे मुलाज़िमनि जी माना मां ॿुधायां थो, ॻाल्हि इहा ई आहे त इदारा पंहिंजे साफ़ियुनि जी ट्रेनिंग ते छो ख़र्चु कनि, जॾहिं पघार बि उनखे पूरी कोन था ॾियनि त उन्हनि खे कहिड़ी पई आहे, उन्हनि जो कमु त हले पियो थो न। हू सरमाएदार आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजो माल कमाइण जे चकर में, उन्हनि खे इहो कोन्हे को। हाणे वरी ट्रेनिंग जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ NGOs टाइप जेके इदारा आहिनि उन्हनि शुरू कयो 3 ॾींहंनि जी ट्रेनिंग। हाणे 3 ॾींहंनि जी ट्रेनिंग में हिकिड़ी ओरिएंटेशन थिए थी, बाक़ी हू प्रैक्टिकल जेको सेखारणु 5-6 महीननि जी का फेलोशिप हुजे या डिप्लोमा हुजे साल खन जो, त उन में अञा ट्रेनिंग थिए थी। पर इहे 3 ॾींहंनि जे इहो रुॻो हुननि जी कमाई जो ज़रियो हूंदो आहे NGOs जो, ठीकु आहे न। छो त ॿाहिरीं फंडिंग हूंदी आहे, उन्हनि खे खपे उहे पैसो कमाइण जे चकर में, त बसि सिर्फ़ु ओरिएंटेशन थिए थी। साफ़ियुनि खे 2-3 ॾींहं मुफ़्त जो खाधो पीतो घुमणु फिरणु इहो थी थो वञे, कंहिं होटल में रहण जो बि थी थो वञे, उहो उन में ख़ुशि, त उहा कान थी। अच्छा, हाणे ॻाल्हि आहे त ट्रेनिंग भई यूनिवर्सिटियुनि में शोबा आहिनि मास कम्यूनिकेशन जा, भला उतां जॾहिं को पढ़ी अचे थो उन्हनि जे बारे में सुवालु कयो न, त उन्हनि जी कैफ़ियत छा हूंदी आहे। हिकिड़ा त जेके डायरेक्ट अचनि था, पर जेके हुतां पढ़ी निकिरनि था मैस कम्यूनिकेशन, त कराची यूनिवर्सिटी हुजे या उर्दू यूनिवर्सिटी हुजे, सिंध यूनिवर्सिटी हुजे या शाह लतीफ़ यूनिवर्सिटी, जेके मां नाला खणा थो बाक़ाइदा, छाकाणि त इन्हनि यूनिवर्सिटियुनि जा छोकिरा मास कम्यूनिकेशन जा मूं वटि, मां जॾहिं पाकिस्तान प्रेस इंटरनेशनल जो एडिटर हुउसि तॾहिं बि, या इन खां अॻु में हिलाल पाकिस्तान में हूंदो हुउसि, उन वक़्तु बि ईंदा हुआ इंटर्नशिप जे लाइ। पोइ मां उन्हनि खां टेस्ट वठंदो हुउसि, सुवाल बि कंदो हुउसि त भई तव्हांखे हुते छा था पढ़ाइनि, को प्रैक्टिकल, को ख़बर कीअं ठाहिजे, को तव्हांखे कॾहिं को सेखारियो अथनि या कीअं। त वरी पुछंदो मां भई उस्ताद हुते कहिड़ा कहिड़ा, ख़बर पवंदी त उहे उस्ताद आहिनि उते जिन कॾहिं ज़िंदगी में सहाफ़त कई कान्हे का, उते ई मिसाल तौरु पढ़िया, वरी उते ई नौकिरी बि मिली वञनि, उन्हनि अमली सहाफ़त कई कान्हे का, कॾहिं ख़बर कान ठही, त उन्हनि खे कहिड़ी ख़बर त भई छा थींदी आहे जर्नलिज़म। त हू उतां जेका हू उतां छोकिरा निकिरनि था पिया, त उनजो हुशियार बि साॻियो आहे। प्रैक्टिकली इहो ई आहे जेको मां तव्हांखे ॿुधायो। तव्हां सोचो त इन्हनि 4 यूनिवर्सिटियुनि जा छोकिरा छोकिरियूं मूं वटां केतिरे 14 सालनि में 14 साल PPI वारा मुंहिंजा ऐं प्लस उन खां अॻु जो वरिसो हिलाल पाकिस्तान जो, त केॾी तइदाद में मूं जे अंडर में उन्हनि ट्रेनिंग कई हूंदी। मां उन्हनि खां टेस्ट वठंदो हुउसि त ख़बर पइजी वेंदी त भई इहे केतिरे पाणी में आहिनि। त जेकॾहिं हुते उन्हनि खे सही तरह सां पढ़ायो वञे त वरी बि रिज़ल्ट, ऐं जेकॾहिं को उन्हनि मंझां चङो निकितो बि आहे त उहो उन शागिर्द जी पंहिंजी ज़ाती हिकिड़ी जेके एक्सेप्शनल केसिस हूंदा आहिनि न, त उन में को न को हिकिड़ो ज़हीन शागिर्द निकिरी पवंदो आहे, न त बाक़ी जो मिड़ी असरु पूरो आहे। त इहे ॿी ॻाल्हि आहे त जीअं बैंकिंग में, बैंकुनि में तव्हां वञो त तव्हांजे लाइ 6 महीना, हिन वक़्त जी ख़बर न आहे, उन वक़्तु इहो हूंदो हो 6 महीना प्रोबेशन पीरियड हूंदो हो। तव्हांखे जेका बि जंहिं बि ग्रेड में उहो अपॉइंट कनि था, त उन लाइ लाज़मी हो त 6 महीना प्रोबेशन पीरियड, उन खां पोइ वञी प्रोबेशन पीरियड हूंदो आहे, सिखंदो आहे माण्हू उन में, भले केॾियूं बि डिग्रियूं हुजनि, ॿियो मथे ते तलवार बि हूंदी अथसि त प्रूव करे। त माना हू त असां थ्योरी पढ़ी वियासीं न कॉमर्स में, त हाणे हुते तव्हांखे प्रैक्टिकल बैंकिंग जी ट्रेनिंग थी मिले। ईअं ई जेकॾहिं हिते जर्नलिज़म में बि हुजे,
त भई जेको अचे थो उनजे लाइ प्रोबेशन पीरियड हुजे, उहा माना ट्रेनिंग थी वञे। प्रोबेशन पीरियड 6 महीना खोड़ हूंदो आहे जंहिंमें इहो सभु कुझु सिखी सघे थो माण्हू। जॾहिं बैंकिंग सिखी सघे थो त जर्नलिज़म बि 6 महीननि में सिखी सघे थो। पोइ हुनखे अॻिते केरु ॿियो मिहिणो कोन ॾेई सघंदो आहे, तूं सिखियलु कोन्हे को, ट्रेनिंग थियल आहे बाक़ाइदा। हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾियो। हा, जर्नलिज़म जेकॾहिं स्केल 100 आहे त करप्शन, मिशन ऐं प्रोफेशनल, इहे 3 हिसा जे कजे त उन में करप्शन जो हिसो केतिरो आहे, प्रोफेशन जो केतिरो आहे ऐं मिशन जो केतिरो आहे? अॼु टॉप ते त करप्शन आहे। अच्छा, केतिरे परसेंट परसेंटेज अंदाज़ो? मां त सम्झां थो 75% करप्शन आहे। ठीकु थियो। ठीकु आहे। प्रोफेशन प्रोफेशनलिज़म जेको आहे सो 10 to 15% थी सघे थो। ठीकु थियो। ॿियो तव्हां छा टियों कहिड़ो? टोटल निज पिज ईमानदार साफ़ी। न उहो त उन में करप्शन में थी न, वियो। करप्शन में न थींदो। करप्ट माण्हुनि खे तव्हां अलॻि हिसो ॾिनो आहे। हिकिड़ा पोइ जेके ॾिसो 15% जेकॾहिं तव्हां प्रोफेशनलिज़म था ॿधूं त बाक़ी जेको आहे त उहो 10% थो बचे। 10% उहो आहे जंहिंमें जेको चवंदा आहिनि त कंहिंखे मौक़ो नथो मिले त पोइ ईमानदार आहे। त हिन में हिकिड़ा उहे बि हूंदा जिन खे मौक़ो नथो मिले, उन्हनि खे उहे गुर कोन हूंदा जो कुझु करे सघनि। त इन करे पोइ ईमानदारी सां ई मिड़ी ॻाल्हियूं ॻोल्हींदा आहिनि उहे। पोइ 10% अहिड़ा माण्हू हूंदा यकीन। सिंधी जेका रीच आहे ॿोली जी, उहा पाकिस्तान में हिकिड़े सूबे में आहे, उनजे सरहदी इलाइक़नि में आहे। त मां बलूचिस्तान में सिबी वारा माण्हू सम्झनि था, या रहीम यार ख़ान जे भरिसां वारा सराइकी बेल्ट जेको आहे, हेॾां हब वारे पासे थोरा माण्हू वेठा आहिनि लस जा। ख़ुदि सिंधी हुजण जे करे असां ते उर्दू ऐं अंग्रेज़ी जो प्रेशर रहंदो आहे बदस्तूर रीच जो। न मुंहिंजे ख़्याल में त प्रेशर कोन्हे को, न हुजणु खपे। न हुजणु न खपे, ॿी ॻाल्हि। हा, पर हूअं हूंदो आहे। तव्हां प्रैक्टिकल कॉम्पिटिशन कोन्हे को असांजो। कॉम्पिटिशन कोन्हे असांजो टोटली सिंधी जर्नलिज़म जेको आहे सो अलॻि हिकिड़ी दुनिया आहे ऐं हुननि जी दुनिया अलॻि आहे। हुननि जा मफ़ाद अलॻि आहिनि, हुननि जी जेका रीडरशिप अलॻि आहे, हुनजो जेको रीडरशिप जो माइंड सेट अलॻि आहे। अंग्रेज़ी जर्नलिज़म जो जा जेके रीडर आहिनि हुनजी रीडरशिप जो माइंड सेट अलॻि आहे। कॉम्पिटिशन कान्हे का असांजी, बल्कि थींदो ईअं रहियो आहे त सिंधी में ख़बरूं छपजनि थियूं, पोइ जेके हू सिंधी ॼाणंदड़ आहिनि उहे हुन सां लिफ्ट कनि था, उहे पोइ छापनि था हुननि में। उहो त उन्हनि जी वरी पंहिंजी रीच रिपोर्टिंग जी न आहे। हा, ठीकु आहे न। त कॉम्पिटिशन कोन रहियो आहे। भला ईअं छो थियो आहे त जंहिं बि सिंधी उर्दू अख़बार खोली आहे उहा न हली आहे, ऐं वरी जंहिं बि नान सिंधी अख़बार खोली आहे उहा बि न हली आहे? नान सिंधी उर्दू अख़बार खोली आहे, नान सिंधी अख़बार खोली आहे त बि न हली आहे। त उन जो सबबु इहो हूंदो न। ॾिसो न, मिसाल मां मॉडल तौरु खणां थो ख़बरूं अख़बार, हा, छो न हली? छाकाणि जो उन दौर में उथंदे ई जेके वॾा बिलंडर कया हुननि त कालाबाग डैम जी हिमायत में उन्हनि ख़बरूं हलायूं। ठीकु आहे। ऐं हालांकि वॾे पैमाने ते हू मुक़ाबले में आया हुआ, वॾो माल हुयो उन्हनि वटि। उहो किथां आयो माल उहो तव्हां पाण सम्झी सघो था या ॿुधंदड़ पाण। न, पर उहो ख़बरें अख़बार निकिरंदी बि हुई न, पाण इदारो बि निकिरंदी बि हुई, पर उनजे पुठियां के क़ुवतूं बि हुयूं। और वॾे पैमाने ते उन्हनि सिंध में इहा इन्वेस्टमेंट कई त, पर उथंदे ई हुननि जी पॉलिसी जेका ज़ाहिर थी वई। ठीकु आहे। माना हू सिंध जे मफ़ाद में कान हुई हुननि जी पॉलिसी, इन करे न हली। मुंहिंजो जेको ख़्यालु आहे ज़ाती, त उन करे बि न हली। पोइ सिंधी जेके हालांकि सिंधी माण्हुनि खे उन्हनि एम्प्लॉय कयो। न, उहो त करिणो हो न। ठीकु आहे। खोड़ सिंधी थिया, खोड़ सिंधी थिया, पर उनजे बावजूदि बि
हाणे इन वजह हिकिड़ी पॉइंट त क्लियर थी थिए त सिंध जे मफ़ाद में का बि अख़बार हूंदी त उहा कामयाबु कान वेंदी। पोइ सिंधियुनि जेका उर्दू खोली हा, उहे छो न हली? वरी उहे जेका उर्दू रीडरशिप खे सेटिस्फाई न करे सघिया हूंदा। असां जेके काज़ी बरादरान आहिनि उन्हनि बि घणियूं कोशिशूं कयूं, उन्हनि जो बि हुयो पर उहे कोन हलियो, या त उन्हनि ध्यानु कोन ॾिनो उन ते, ऐं या वरी उनखे उन हिसाब सां न हलाए सघिया। पर जेके नान सिंधी माण्हू उन्हनि अख़बारूं, हाणे जीअं अवामी आवाज़ आहे त उहे असांजो कटक साहिबु जेको आहे त ओरिजिनल त सिंधी कोन्हे को, पर उहो हलाए पियो थो। न पर उनजी जेका सम्झो बेसिक बानी टीम आहे न, उन में हिकिड़ो हे आहे त ॿ ॼणा ॿिया सिंधी बि अथसि। हुया पहिरीं, ठीकु आहे, हुया न, हुया, हा, हाणे त होली सोली हुआ, हा, ठीकु आहे, पर हलाए पियो थो। कामयाबु आहे या न आहे उहा ॿी ॻाल्हि आहे, उन ते कोन था वञूं, पर उहो हलाए पियो थो ऐं कमाए पियो थो। ईअं बि न आहे त कोन थो कमाए, ठीकु आहे। वरी अचो हैदराबाद में हिकिड़ो समग्रर हुयो दाऊद ख़ान, हा, उनजी सिंधी अख़बार हुई, उहा कहिड़ी? नालो मूंखे हींअर यादि कोन थो, सिंधी अख़बार हुई बहरहाल, पर उहा, पर हू छाकाणि पाण प्रोफेशनल माण्हू त कोन हुयो न, इन फील्ड जो त कोन हुयो, उहो रुॻो पैसा ॾींदो हो। अॻिते जेके हुन वटि मुलाज़िम रखियलु आहे उन्हनि जो कमु हो त उन अख़बार खे हलाइनि, त उहा अख़बार बि इन करे अॻिते कान हलियो। बाक़ाइदा कराची में ब्यूरो ऑफिस हूंदी हुननि जी, ऐं सॼो हिते ई जेका हिकिड़ी पुराणी होटल जे नाले ते बिल्डिंग हुई, उन में हुननि जी ऑफिस हूंदी हुई, बॉम्बे होटल, बॉम्बे होटल सॼो। त अहिड़े नमूने सां इहे तजुर्बा हुननि बि कया आहिनि। ऐं अच्छा, करप्शन मां सवेर खां वठी पियो चवां त ॻाल्हि जो थोरो मौक़ो मिले त ॿुधायां त रुॻो असां वटि हिते सिंध में इहा करप्शन कान्हे का,